हम ॾे ऐं परदेस में रहंदड़ ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ खे सिंध व्यू जे अॼु खां असां हीउ नओं सिलसिलो पंहिंजे चैनल ते शुरू करे रहिया आहियूं। नओं सिलसिलो पंहिंजे चैनल ते शुरू करे रहिया आहियूं। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। इन सिलसिले जो उनवान आहे सिंधी शाइरी। कोशिशि कंदासीं असां हिन सिलसिले में तव्हांखे सुठी चूंड बहितरीन चूंड तव्हांजे साम्हूं पेश कयूं। तव्हां ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि ॾे परदेस में रहंदड़ खे सिंधव्यू चैनल जे तरफ़ां सलाम पेश कजे थो। अॼु खां असां हीउ नओं सिलसिलो पंहिंजे चैनल ते शुरू कयो आहे। जंहिंजो उनवान आहे सिंधी शाइरी। हिन सिलसिले में असांजी कोशिशि इहा हूंदी तव्हां ॾिसंदड़नि खे ॿुधंदड़नि खे दोस्तनि प्री प्यारनि खे सुठी सिलेक्शन सुठी चूंड अवां ॿाहिरनि ताईं पहुचाइण। अॼु असां शुरू कयूं था पंहिंजे हिन सेक्शन जा आगाज़ उस्ताद बुखारी जे ख़ूबसूरत सेटनि सां जो क़ौम खे जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम खे जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो, जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो। जो क़ौम खे जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम खे जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो, जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो। त तव्हांखे अॼु जो सिलसिलो असांखे पसंदि आयो हूंदो ऐं पंहिंजी राय ॾियणु न विसारींदो। महिरबानी करे कमेंट में असांखे ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदव त असांजो इहो सिलसिलो तव्हांखे कीअं लॻो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। ऐं ॿियो उनवान हो सिंधी शाइरी सिंधी चैनल सिंधव्यू चैनल। महिरबानी।